बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। इहदिना सिरातल मुस्तक़ीम। हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि आहे त हिकिड़े मुल्क जो बादशाह हुयो। बादशाह ॾाढो सियाणो सम्झदार ऐं अक़लमंद हो। जॾहिं उहो कुराड़ो जो थियो त मुंहिंजा ॿ पुट हुया जेके चवनि पिया त बादशाही असांखे मिले। वॾो पुटु पियो चए त मूंखे मिले, नंढो पुटु पियो चए त बादशाही मूंखे मिले। त हिकिड़े ॾींहुं हिन वज़ीरनि जी मीटिंग कोठराई। उन्हनि वज़ीरनि खां मशवरो वठणु शुरू कयो त तव्हांजी नज़र में कहिड़ो माण्हू बादशाह थियणु घुरिजे। त हिकिड़ो वज़ीर जेको उहो बादशाह जो दोस्त हुयो, उन बादशाह खे मशवरो ॾिनो त बादशाह सलामत, हिकिड़ो कमु था कयूं, उन मां ख़बर पइजी वेंदी त कहिड़ो माण्हू उन जी बादशाहीअ जो मुस्तहिक़ आहे ऐं कहिड़ो न आहे। वज़ीर छा कयो जो अकेलाई में बादशाह सां कचहरी कयईं। ॿिए ॾींहं ते बादशाह हिननि खे पंहिंजे पुटनि खे घुरायो। उनखे चयईं मां तव्हांखे कुझु फ्रूट थो ॾियां, मेवो थो ॾियां, इहो तव्हांजी मर्ज़ी आहे, खाओ, खपायो, कंहिंखे ॾियो, विकिरो कयो न कयो, 2 ॾींहंनि ताईं इनखे तव्हांखे ख़तमु करिणो आहे। त ॿई उहे पता अची विना वटि बादशाह वटि छोकिरा। त बादशाह हिकिड़े खे बि हिकु जेतिरो ई फ्रूट ॾिनो, ॿिए खे बि साॻियो ई मेवो ॾिनई ऐं फ्रूट ॾिनई त तव्हां वञो ऐं खाओ वञी। जेको नंढो पुटु हो उहो ॾाढो सम्झदार ऐं अक़लमंद हो, ऐं जेको वॾो हुयो उहो ॾाढो लालची हुयो। त जेको वॾो पुटु हो उन छा कयो जो पाण थोरो खाधईं, छो जो हुनखे ख़बर हुई त ॿियो खाधो मिलंदो कोन। हुन कुझु वरी पाण वटि ॿियो महफ़ूज़ करे रखी छॾियो। त बादशाह जो जेको ॿियो पुटु हो नंढो, उन छा कयो जो उहो मेवो खणी ऐं जेके गिटियुनि में ॿिया ग़रीब माण्हू बीठा थिया उन्हनि में विराईंदो, ऐं जेको राति जो वेलो हुयुसि उहो बसि पाण वटि रखियईं। त इहा ॻाल्हि आम थी वई त बादशाह इम्तिहान वठी रहियो आहे पंहिंजे पुटनि जो। त अहिड़ो कमु थियो जो जेको वॾो पुटु हुयो उन ॿिए ॾींहं ते बि पंहिंजो ई फ्रूट खाधो, पर बादशाह जो जेको नंढो पुटु हो उन जिन माण्हुनि खे विराए ॾिनो हुयो, उन्हनि माण्हुनि छा कयो जो उन जे लाइ अलॻि ताम खणी आया, मानी खणी आया, खाधो खणी आया, छो हुन उन्हनि खे फ्रूट विराए ॾिनो ऐं उनमें पंहिंजी जाइफ़ वधी वई हुई। 2 ॾींहं जो गुज़रिया त बादशाह उन्हनि खे घुरायो ऐं सॼी तफ़सील वरितईं त जेको वॾो पुटु हो उन कुझु मेवो अचे बादशाह ॾाढो बचाए रखियोसि, बाबा हे मां बचाए रखियो आहे ऐं मां हाणे खज़ाने वग़ैरह खे बि ईअं बहितर नमूने सां बचाए सघां थो। पर जेको ॿियो नंबर पुटु हो उन चयो त बाबा मां ख़िदमत कई आहे माण्हुनि जी ऐं उन्हनि मूंखे मोहबत में इहे 2 ॾींहं लाॻीतो मानी खाराई आहे। बादशाह चयो सुभाणे अचो, तव्हांजो फ़ैसिलो कयो वेंदो त बादशाह जी जे कुर्सीअ ते केरु वेहंदो। ॿिए ॾींहं ते बादशाह छा कयो जो पाणीअ जी बाल्टी आणई, उहा बाल्टी उबती करे रखियईं ऐं उन में पाणी हारणु शुरू थी वियो। त जेको पाणी पए पियो उहो हेठि हारबो पियो वञे। वरी ॿी बाल्टी आणाए ऐं उनखे सिधो मुंहुं करे उन में पाणी विझणु शुरू कयईं। त बादशाह जेका उबती बाल्टी थियल हुई उन में जो पाणी विझणु लॻो त पंहिंजे वॾे पुट खे चयईं त तुंहिंजो जेको बि नेकीअ वारो कमु हूंदो उहो ईअं ज़ियान थी वेंदो, ज़ाया थी वेंदो, खाधो खुराक बची पवंदो ऐं को बि माण्हू तोमां ख़ुशि न थींदो। ऐं जेका बाल्टी हुई जंहिंमें पाणी भरिजी रहियो हुयो उन पुट खे चयईं त तूं बहितरीनु एडमिनिस्ट्रेटर थी सघें थो, सुठो इंसानु थी सघें थो, सखावत जे बुनियाद जे करे, या तूं सखी थी सघें थो। बादशाही नंढे पुट खे ॾिनी वई। ईअं ई असांजे न मुआशिरे में रहूं था पिया त हिकु घर में जेकॾहिं जेतिरा बि फ़र्द रहनि था पिया उन्हनि मां हर हिक जी नफ़्सियात पंहिंजी आहे। यानी को विराइण जो आदी हूंदो आहे, को सिर्फ़ु पंहिंजो पाण वटि महदूदु रखणु शयुनि जो आदी हूंदो आहे। मूं शायदि किथे ॿुधो हुयो त क़ुर शरीफ़ में किथे बि ईअं लिखियलु न आहे त तव्हां ज़ख़ीरा अंदोज़ी कयो या पैसा गॾु कयो या दौलत जमा कयो। ॾुखे वक़्त लाइ माण्हू जमा कंदो आहे, पर ॾुखियो वक़्तु अचे ई न त पोइ उनजो कहिड़ो फ़ाइदो। माण्हू जॾहिं सखावत कंदो आहे, जॾहिं विराईंदो आहे त बलाऊं, बुरायूं ऐं परेशानियूं माण्हू वटि ख़तमु थी वेंदियूं आहिनि ऐं माण्हू
हिकु साफ़ शफ़ाफ़ ज़िंदगी गुज़ारींदो आहे, जंहिंमें कंहिं बि क़िस्म जो ख़ौफ़ न हूंदो आहे, जंहिंमें कंहिं बि क़िस्म जी परेशानी न हूंदी आहे। हूअं बि ख़ौफ़ तॾहिं पैदा थींदो आहे जॾहिं असां अलाह जे फ़ैसिले जे ख़िलाफ़ु वेंदा आहियूं, ऐं जॾहिं अलाह जे फ़ैसिले जे ख़िलाफ़ु वञिबो आहे त माण्हू बेचैन रहंदो आहे, ऐं जॾहिं माण्हू बेचैन रहंदो आहे त हुनखे कुझु बि सम्झ में न ईंदो आहे त हू छा करे, ऐं उन खां पोइ हू ग़लतियूं कंदो वेंदो आहे, ऐं जॾहिं ग़लतियूं कंदो वेंदो आहे वधीक फासंदो वेंदो आहे। ख़ौफ़ ख़तमु करण जो बहितरीनु तरीक़ो इहो आहे जेको मौला अली ॿुधायो, हज़रत अली करमल्ला वजह जिन, त जंहिं जॻह ते या जंहिं पासे या जंहिं माण्हू खां तव्हांखे ख़ौफ़ थो थिए उन सां तव्हां मिलो, तव्हांजो ख़ौफ़ ख़तमु थी वेंदो। जेतिरे क़दुरु थी सघे माण्हू ॿिए जे लाइ आसानियूं पैदा करे, ॿियनि जे लाइ तकलीफ़ूं दूरि करे त ज़िंदगी बहितर थी सघे थी। अल्लाह साईं असां सभिनी खे सिधो रस्तो ॾेखारे ऐं सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए।